असांजो जेको सेशन आहे सिंध लिटरेचर फेस्टिवल 2019 जो ही टियों सेशन आहे ऐं ही सेशन जो जेको नालो आहे उहो आहे सिंध जी नारी। सिंध जी नारी अगरि असां ॻाल्हि कयूं त असांजे माज़ी जी अगरि असां सिंध जे माज़ी जी ॻाल्हि कयूं त दरावर दौड़ में औरत जेका हुई उहा गॉडेस हुई, यानी उनखे पूॼो वेंदो हो, उनखे ख़ुदा वांगुरु सम्झो वेंदो हो ऐं उनजी इबादत कई वेंदी हुई। ऐं ईअं चई सघिजे थो त उहो हिकिड़ो मदरशाही निज़ाम हो। पर उन खां पोइ जीअं त ॿाहिरिनि क़ुवतुनि ताक़तुनि सिंध ते बार बार हमला कया त आहिस्ता आहिस्ता उहो जेको आहे सो चेंज थींदो वियो ऐं औरत जेका आहे उहा उन वेड़ बि कई ऐं भिटाई जूं जेके सूरमियूं आहिनि उहे बि औरतूं आहिनि, भिटाई जूं जेके ईअं विढ़ण वारियूं जेके हीरोज़ आहिनि उहे बि औरतूं आहिनि। पर आहिस्ते आहिस्ते जॾहिं ॿाहिरां माण्हू आया, कल्चर असांजो चेंज थियो, मज़हब जी रिलीजियस फैक्टर बि चई सघिजे थो उहो बि थियो, त उन खां पोइ उहो जेको मदरशाही निज़ाम हो उहो आहिस्ते आहिस्ते पदरशाही निज़ाम यानी पेट्रियार्कल सोसाइटी में चेंज थींदो वियो ऐं औरत जेका आहे उहा माशी तरह समाजी तरह पोयां थींदी वई। अॼु असां ॻाल्हाईंदासीं जेके महिमान आहिनि उन्हनि सां ही उहे चंद औरतूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ फील्ड्स में ऐं पंहिंजो नालो कमायो आहे ऐं अहिड़ियुनि ॾुखियुनि फील्ड्स में बि आयूं आहिनि जिन जो असीं ईअं चई सघूं था त मतिलबु औरतुनि जे लाइ सम्झो वेंदो आहे त हिकिड़ियूं ख़ासि फील्ड्स आहिनि जेके हू करे सघनि थियूं, टीचर थी वेंदी हली या जेको आहे सो डॉक्टर थी वेंदी हली। पर असां पंहिंजी नियाणियुनि खे कोन चवंदासीं तूं पुलिस में वञ या तूं जेका आहे सो वञी रोडनि ते एक्टिविस्ट थी या तूं पॉलिटिकल राइट्स ते वञी ॻाल्हाए औरतुनि जे। त इहे हिकिड़ा ख़ासि माइंड सेट आहिनि असांजी सोसाइटी जा। ऐं तव्हां सभिनि खे भली कार चवां थी। स्टार्ट ऐं सिंधू नवाज़ त कंदा तव्हां जेको आहे सो स्टार्ट कयो जेको आहे सो फिल्म मेकिंग में पंहिंजो मतिलबु पढ़ाई डिग्री बि कई ऐं जेसिताईं मूंखे ख़बर आहे त इनफोर्स डिसअपियरेंसिस ते तव्हां हिकिड़ी शॉर्ट फिल्म ठाही ऐं उहा तव्हां पेरिस में जेको आहे सो ॾिनी स्क्रीनिंग जे लाइ। उन खां पोइ हींअर 2018 में तव्हां पॉलिटिक्स में आया आहियो ऐं हींअर ताईं मतिलबु एक्टिव आहियो, त तव्हांजे ख़्याल में सिंध जा जेके इशूज़ आहिनि जिन में ईअं चइजे त गुरबत, तइलीम, हेल्थ ऐं मतिलबु पावर्टी ऐं उहो हर इशू जेको असां सम्झूं था त दुनिया जी लेवल ते उनखे हाईलाइट करणु घुरिजे, त तव्हांजे ख़्याल में फिल्म मेकिंग हिकिड़ो अहिड़ो सुठो शोबो आहे जंहिंमें अटे में लूणु बराबरि के छोकिरियूं या माण्हू आहिनि पाकिस्तान ऐं स्पेशली वरी सिंध जी ॻाल्हि कयूं त हुन मां तव्हांजे ख़्याल में अगरि तव्हां उन्हनि इशूज़ खे दुनिया में हाईलाइट कयो हा उहो वधीक बहितरु हो या तव्हां हींअर जंहिंमें आहियो उहो वधीक बहितरु आहे? मां पहिरीं छोकिरी हुअमि सिंधी, बल्कि ॿी छोकिरी जेका फिल्म मेकिंग जे सिंध मां कई। मुंहिंजो मक़सदु त पहिरीं इहो ई हो त असां जेको आहे दुनिया जे लेवल ते कमु कयूं। पर जॾहिं मां फिल्म मेकिंग लाहौर मां करे वापसि आयमि तॾहिं मूंखे इहो अंदाज़ो थियो त हिते त मां बीइंग अ औरत मुंहिंजी का रिप्रेज़ेंटेशन ई न आहे। हिते त माण्हू मूंखे एज़ अ शोपीस था ॾिसनि, मूंखे एज़ अ सेक्चुअल ऑब्जेक्ट था ॾिसनि, माना मुंहिंजी का रिप्रेज़ेंटेशन आहे हिते, औरत जी का रिप्रेज़ेंटेशन ई न आहे किथे। त पोइ असां पंहिंजी फिल्म मेकिंग खे फ़िलहालु साइड ते रखी। मां चयुमि पहिरीं त हिते मसइलो ई थियो आहे उहो त पहिरीं सॉल्व कजे। मां पंहिंजे कम लाइ किथे वञूं था असां कंहिं इदारे में त उते असांखे एज़ अ एलियन थो ट्रीट कयो वञे। माना कंहिं असां ॿाहिरि वञूं रस्तनि ते था वञूं त हू असांखे ॾिसनि था तव्हां अब असांजी इज़त वई हली, छोकिरी ॿाहिरि वई असांजी इज़त वई हली, हर शइ ते हिकु त असांजी सोसाइटी जी इज़त वेंदी आहे हली। इहा मूंखे एॾी ईअं चइजे त एॾो आराम सां एॾी सस्ती शइ आहे एॾो जल्दी वेंदी हली आहे ख़ासि तौर ते औरत ते। हा, जीअं कमला चयो आहे बासन त भई तव्हां पंहिंजी सोसाइटी जी इज़त असांजे शर्मगाहुनि या वजाइनि में छो था रखो? असां त नाहे रखी। मुंहिंजी इज़त जेका आहे मुंहिंजे कैरेक्टर में आहे, मुंहिंजी इज़त मुंहिंजी पर्सनैलिटी में आहे, त तव्हां छो असांजी इज़त जेकी आहे या तव्हां रखी आहे असां नाहे रखी या कंहिं रखी आहे मर्दनि। पदरशाही मूं स्टार्ट ई इन करे कयो त पदरशाही निज़ाम आहे। ऐं ॿियो पोइ जॾहिं ॻाल्हि कजे त अॼु अगरि असां हिते औरतूं जीअं कुरत आहे तव्हां आहियो या ॿिए सभु असां जेके हिते ॿिए औरतूं हिते आहिनि, असांजी 4 फादर्स ऐं 4 मदर्स जी आहे स्ट्रगल आहे, उन्हनि जे शोल्डर्स ते असां अॻियां वधिया आहियूं ऐं हिते पहुता आहियूं। इहा असांखे कंहिं जेको आहे चैरिटी नाहे कई, इहा हुननि जी वॾी महिनत थियल आहे ऐं असांखे औरतुनि खे
उहो जेका कंदा आहिनि असांजी औरतुनि जे अॻियां उहे पंहिंजी हैसियत सां जिथे बि आहियूं थोरा उन्हनि जे हेठां उहे हटाइणु खपनि त जीअं उन्हनि जो मसइला एटलीस्ट ख़तमु थियनि त असांजो जॾहिं असां हिते आयासीं त इहो असांजे लाइ मसइलो वधीक थी वियो त भई मां पहिरियां पंहिंजी औरतुनि खे राइट्स त वठी ॾियां जॾहिं मां नंढी हुअसि असांखे ॿाहिरि खेॾणु न ॾींदो वञो दर खां ॿाहिरि न वियासीं असां जॾहिं पंहिंजे भाइरनि खे ॾिसूं पिया त हू ॿाहिरि वञनि था वणनि ते चढ़नि था सीटियूं वॼाइनि था क्रिकेट खेॾनि था पर बीइंग अ फीमेल अगरि मां वञा बि थी अगरि मुंहिंजो फादर में एतिरी हिमत आहे मूंखे मोकिले थो पर सोसाइटी जा ताना उहा मुंहिंजी अम्मी उहे त इलाही सेंसिटिव आहिनि उहे नथियूं बर्दाश्त कनि पर इहा शइ जेकी आहे असां छा था चाहियूं असां सिर्फ़ु इक्वलिटी था चाहियूं असांखे को फेमिनिज़म जॾहिं चयो वेंदो आहे त भाउ हीउ फेमिनिस्ट आहे मां फेमिनिस्ट न आहियूं असां सिर्फ़ु चाहियूं था त हिते हर उहो माण्हू हिते मर्द हुजे या औरत उहा जेका चाहे थी त औरत इक्वलिटी में ज़िंदगी गुज़ारे उहो हर माण्हू फेमिनिस्ट आहे त इहा हुनखे सम्झणो पवंदो त भई तव्हां एतिरो असांखे इहो इज़म एॾो जेको फेमिनिज़म इहो जेको इज़म आहे इहो एॾो बदनाम छो आहे इहो बदनाम तरीन इज़म आहे मुंहिंजे लॻे थो बाक़ी ॿियनि सभिनी इज़म्स खां त इहा सम्झणी पवंदी त फेमिनिज़म को एलिएनेटेड वर्ड न आहे इहो असां मां ई निकितल आहे असां डिस्क्रिमिनेट थियूं था हर रोज़ मां नंढे हूंदे थियमि उन खां पोइ जॾहिं असां 6 खां 14 ईयर्स जी एज में वियासीं त पोइ असां छा थियो हाणे तक़रीबन 14 to 15 माण्हू अहिड़ा हूंदा जंहिं मूंखे सेक्चुअली अब्यूज़ कयो हूंदो उन में केरु हूंदा या त मुंहिंजे पीउ जा दोस्त हूंदा या त मुंहिंजा चाचा मामा फलाणा टीरा हूंदा या इहे माण्हू हूंदा जेके सो कॉल्ड असांजी फैमिली में भाउ चई असांखे यूज़ था कनि पर इहा सोच बदिलाइणी आहे असांखे त इहो जेको असांखे उन खां पोइ वरी जॾहिं असां सोसाइटी जे ॿाहिरि था वञूं निकिरूं था त उते वरी अलॻि असांखे सेक्चुअली अब्यूज़ माण्हू करे थो वञे त इहा जेकी पेट्रियार्कल सोच आहे इहा जेको पेट्रियार्कल समाज आहे इनखे चेंज थियणो पवंदो इन्हनि खे बदिलणो पवंदो इन लाइ त असां औरतूं इन्हनि मसइलनि में छो उलझा रहियूं इन्हनि प्रॉब्लम्स में छो उलझा रहियूं असांखे तरक़ी करणी आहे असांखे कमु करणा आहिनि हिते हर सोसाइटी जा डिसीजन केरु थो वठे मर्द थो वठे अब उन्हनि खां पुछूं था तव्हांखे इहो राइट ॾिनो कंहिं पोइ चवंदा आहिनि न जंहिंजे हथ में ॾंडो हूंदो आहे उन ते सोसाइटी कम ते कंदी आहे त हीअ असांजो ॾंडे ते सोसाइटी हले वेठी मर्द चवंदा बि असां ई जेको आहे सभु कुझु कंदासीं असांजे हथ में सभु कुझु आहे तव्हांखे राइट ॾिनो कंहिं आहे असां पाण ॾिनो आहे त पोइ त इहा ई ॻाल्हि आहे त भई पहिरियों इहे मसइला जॾहिं हल थींदा त पोइ असां पंहिंजे लाइ सोचूं त मां फिल्म मेकर थियां मां शादी कयां मूंखे ॿार थियनि ऐं मां सो कॉल्ड ज़िंदगी जेका औरतूं गुज़ारनि थियूं मां उहे गुज़ारियां पर मां इहो पंहिंजे लाइ कॾहिं बि न सोचियो आहे फेमिनिज़म आई थिंक फेमिनिस्ट हुअण का बुराई बि न आहे ऐं फेमिनिज़म जेको आहे सो हुनजो हिकिड़ो जेको कॉन्सेप्ट आहे उहो असां वटि इहे सम्झो वेंदो आहे त फेमिनिज़म जो मक़सदु इहो आहे त औरतूं आज़ादी थियूं घुरनि ऐं आज़ादी कहिड़ी थियूं घुरनि उहे चाहिनि थियूं त असीं डांस कयूं असीं ड्रिंक कयूं असीं ॿाहिरि घुमूं असीं जींस पायूं पहिरीं ॻाल्हि त आउं नथी सम्झां त अगरि जे ईअं बि चवनि थियूं त को ग़लति आहे पर जे चवनि बियूं त थियूं त तॾहिं बि उहो हुननि जो राइट आहे अॼु ताईं कंहिं मर्द खां न पुछियो हूंदो त तो सलवार कमीज़ छो पाती आहे या तूं गलो खोलियो छो वेठो हुई तूं अॼु मां हिते आयमि पे मां पंहिंजे दोस्तनि खे चयो त भाई मूंखे राति ताईं हिते रहणो आहे मां काफ़ी टाइम थियो आहे लाहौर खां पोइ मां हिते डांस न आहे कई इंजॉय न आहे कयो त मां राति हिते फेस्टिवल कंदा तूं चरी आहे दिमाग़ तुंहिंजो ख़राबु आहे डांस कंदी आहे ॿाहिरि माण्हू खिलंदा असां ते अड़े ॿार एक्चुअली माण्हू असांजी सिंधी असां जॾहिं ॻाल्हि कयूं था पंहिंजो असांजो अॼु सब्जेक्ट आहे नई सिंध जी न्याणी त चवण जो मक़सदु इहो त नई सिंध जी जेका न्याणी आहे उहा नई सिंध तव्हां जंहिंजो चओ था उन नई सिंध में नओं मर्द बि त हुअणु घुरिजे नए मर्द जी नई सोच बि त हुअणु घुरिजे उन्हनि जी सोच उहा ई साॻी आहे सिर्फ़ु असां ऐं उनजो ई सबबु आहे त उहो जेको पेट्रियार्कल माइंड सेट आहे उहो असां जहिड़ियूं जेके 5, 6, 7, 8 हथ ते ॻणण आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं छोकिरियूं ॿाहिरि अचनि थियूं उन्हनि जे बारे में ख़ुदि या त पाण ग़लति ॻाल्हाईंदा या जेको ॿियो ग़लति ॻाल्हाईंदो उनखे इंजॉय कंदा अॼु उहा हीरो हूंदी ॿिए ॾींहुं उहा तव्हांखे जेका आहे सा बुरी लॻंदी कॾहिं तव्हां उनखे कंहिं ॻाल्हि ते टोंट कंदा कॾहिं उनजे कपिड़नि मतिलबु जजमेंटल तव्हां हेॾा हूंदा हुन अगरि 90% सुठो कमु कयो हूंदो पर अगरि उनखे जीन पातल हूंदी त चवंदा इहा माई त 2 नंबरी आहे रोज़ थींदो आहे मूंसां बि थी चुको कमेंट वर तूं जींस थी पाए अड़े यार मां जींस थी पायां मूंखे ॾिसो मां कम कहिड़ा थी कयां उहो तव्हांखे विसरी विया आहिनि मार पियो असां कमु केतिरा बि कयूं पर असांजी जेका जजमेंट थींदी इवन मतिलबु अगरि मारवी कुरत इन ॻाल्हि जूं हूंदियूं महविश त जॾहिं असांखे का तरक़ी मिलंदी आहे पंहिंजे प्रमोशन मिलंदो आहे त चवंदा आहिनि यकीननि इहा पंहिंजे बॉस सां सेट हूंदी इन करे अच्छा मर्द खे जॾहिं तरक़ी मिलंदी चवंदा आहिनि
वीचारो एॾी महिनत करे कैपेबल आहे, महिनत कई अथई, दिमाग़ अथसि, तॾहिं हेसि ताईं पुॻो आहे। अरे बाबा असां कयूं त जेको आहे सो सेटिंग करे कई आहे, तव्हां कयो त जेको आहे तव्हांजी कैपेबिलिटी आहे। त चवण जो मक़सदु इहो सॼो जेको आहे इहो पदरशाही हिकिड़ो पेट्रियाकल सिस्टम आहे। ऐं जॾहिं इहो मूंखे टॉपिक ॾिनो वियो स्टार्ट में त तव्हांजो नई सिंध जो नियाणियूं, त मूं ओॾीमहिल ई चयो तिन खे रीफ्रेश कयो त अगरि हीअ नई सिंध आहे त उनमें सिर्फ़ु नियाणियूं नयूं न हुजनि पर मर्द बि नया हुजनि। त उहे त मर्द नया आहिनि कोन, इन करे हिन खे नई सिंध जी नियाणियुनि खां बहितरु आहे त सिंध जूं नियाणियूं चओ। ऐं सिंध जूं नियाणियुनि में तव्हांखे ओतिरो ई जेको आहे सो साथ ॾियणो पवंदो उन सिंध जी नियाणियुनि जो जेके ॿाहिरि आयूं आहिनि। हिकु ॿियो लफ़्ज़ ॾाढो इरिटेट कंदो आहे, नियाणियूं। नियाणियूं मतिलबु हिते असांखे सम्झो थो वञे वेचारियूं। हाणे माना वेचारनि वांगुरु नियाणियुनि खे थो ॾिठो वञे। अॿा असां वेचारा न आहियूं, असां नए दौर में था रहूं। ऐं इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, मारवी खे बि चवंदसि, मारवी प्रोटेक्शन सेल हैदराबाद में हलाए थी ऐं स्टार्ट ई मारवी कयो। मारवी वटि केतिरियूं कंप्लेन्स ईंदियूं आहिनि जे हिरासमेंट जे हवाले सां। ऐं मारवी खे अंदाज़ो हूंदो त मतिलबु केतिरी ॾुखी फील्ड आहे, 24 कलाक जेको आहे सो हिन में कमु करिणो पए थो। ऐं मूंखे बि इन ॻाल्हि ते एतिराज़ु आहे, जेको भेण आहे, माउ आहे, ज़ाल आहे, अरे इंसान बि त आहे। मतिलबु ठीकु आहे, माउ खे इज़त ॾियो, भेण खे इज़त ॾियो, पर आम औरत खे बि इज़त ॾियो। पर असां वटि तस्वर इहो आहे त औरत सिर्फ़ु इज़त वारी उहा आहे जेका असांजे घर जी आहे। ॿाहिरि वारी तेसि ताईं इज़त वारी आहे जेसि ताईं असांजे चवण में आहे या असांजे इन जेको ठहियलु समाजी बॉक्स आहे उन में अचे थी। अगरि उन खां हटी वञे थी त पोइ उहा औरत न आहे। तव्हां वटि डेली कंप्लेंट्स अचनि थियूं हिरासमेंट जूं। 3 यूनिवर्सिटियूं आहिनि जाम शोरो में, ऐं मोस्टली ज़ाहिरा उतां बि ईंदियूं हूंदियूं। बीइंग ए विमेन, तव्हां बि छोकिरी आहियो, उन्हनि केसनि खे डील कंदे तव्हां केतिरा चैलेंजिस थ्रेट्स ॾिठा हूंदा ऐं उहे केसिस कीअं हूंदा आहिनि, थोरो इन खे असांखे आगाह कजो इन हवाले सां। हा बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधायां थी। अञा ताईं तव्हां जेकी बि गुफ़्तगू कयो पिया, बिल्कुलु मां हिन खां एग्री कंदमि। लेकिन हिते मां इहा बि ॻाल्हि महसूसु कई आहे कि असांजी औरत इन सॼी प्रैक्टिसिस खे पंहिंजी क़िस्मत सम्झी वरितो आहे। असांजी औरत सम्झे थी कि मां इन लाइ ई पैदा थी आहियां, मूंखे मार खाइणु मुंहिंजो नसीबु आहे ऐं मूंखे पंहिंजे मुड़ुस खां, पीउ खां, भाइरनि खां इजाज़त वठी ई ॿाहिरि निकिरणो आहे। उन्हनि जी इजाज़त मुंहिंजी ज़िंदगी जे लाइ इलाही इम्पॉर्टेंट आहे। त जेकी असांजी औरत खे असां ॾिसंदा आहियूं त साह वठण जे अलावा हर शइ हुनजी डिपेंडेड आहे ॿियनि माण्हुनि जे मथां। ऐं मूंखे न आहे ख़बर कि इहा अगरि प्रैक्टिस जारी रहंदी त हिकिड़े ॾींहुं साह बि हुनखे पुछी वठिणो पवंदो। त हिन लाइ प्लीज़ होश में अची वञो। ऐं जेसि ताईं वुमेन प्रोटेक्शन सेल में केसिस जे हवाले सां मां ॻाल्हाईंदमि त 2 साल जे अरसे में असां 850 केसिस रिसीव करे चुका आहियूं वायलेंस ऐं हरेसमेंट जा। ऐं मां वटि 850 स्टोरीज़ आहिनि ऐं उहे अहिड़ी स्टोरीज़ आहिनि जेकी असांजी आम सोच नथी सोचे सघे। जेको औरत शयूं बर्दाश्त करे पई, जंहिं शयुनि जो हो मुक़ाबिलो करे पई। जॾहिं असां वटि औरतूं बिना चप्पल जे पंहिंजे ॿारनि खे वठी असांजे ऑफिस पुॼंदियूं आहिनि रिक्शाउनि में, हो बि रोईंदियूं आहिनि ऐं असां बि उन्हनि सां गॾु रोईंदा आहियूं। जॾहिं असां वटि औरतूं स्टाम्प पेपर खणी ईंदियूं आहिनि तलाक जो, कि धीअ पैदा थी आहे, मूंखे तलाक मिली वई आहे, त उन ॾींहुं महसूसु थींदो आहे कि असां अञा बि उन ई दौरे जहालत में आहियूं जॾहिं धीअ पैदा थींदी हुई त उनखे दफ़नाए छॾिबो हूंदो। अॼु धीअ पैदा थींदी आहे त या त अल्ट्रासाउंड खां पोइ हुनजो अबॉर्शन कराए छॾिबो आहे या त उनखे ओतिरी अहमियत न ॾिबी आहे। त असां पंहिंजी नियाणियुनि खे पैदा करण खां पोइ बि मौत था ॾियूं, उनखे ईअं मौत था ॾियूं कि असां हुनखे उनजा हुकूक नथा ॾियूं। ऐं कंहिं बि इंसान खे उनजा हुकूक न ॾियणु उन सां एॾी वॾी ज़्यादती आहे कि हुनखे ज़िंदा लाश करे हलायो वञे। अॼु असां सभु हिते वेठा आहियूं, असां बि काफ़ी सारा चैलेंजिस फेस कया आहिनि। बेशक मां ॾाढी सुठी फैमिली मां आहियां, मुंहिंजा पेरेंट्स इलाही पढ़ियल लिखियल आहिनि, लेकिन जॾहिं मां एक्टिविज़म स्टार्ट कयो ऐं यूनिवर्सिटी कॉलेज टाइम में जॾहिं मां मीटिंग्स में डिफरेंट रेस्टोरेंट में वेठी हूंदी हुयमि ग्रुप्स में, त मुंहिंजियूं पंहिंजियूं ई ख़ालाऊं, मुंहिंजियूं पंहिंजियूं ई फुफियूं, मुंहिंजियूं पंहिंजा ई चाचा मुंहिंजे घर कॉल करे मुंहिंजे पेरेंट्स खे चईंदा हुया कि असां वियासीं उन रेस्टोरेंट, मारवी या छोकिरनि जे ग्रुप में वेठी हुई, इहो छा तरीक़ो आहे, असांजी नियाणियुनि जी बि इज़त ख़राबु थींदी, तव्हां उन्हनि खे रोकियो। त मुंहिंजा पेरेंट्स ॾाढे कॉन्फिडेंस सां चवंदा हुया कि इहे माण्हू असांजी नियाणी सां गॾु वेठा आहिनि, इन कम सां हो वेठियूं आहिनि, असांखे को एतिराज़ु न आहे, महिरबानी करे तव्हां पंहिंजा ख़्यालात पाण वटि रखो। अॼु अगरि उहो इहे न चवनि ऐं मुंहिंजे लाइ दरवाज़ा बंदि करे छॾनि हा त मां हिते न वेठी हुजां।
उन जे अलावा जीअं त असां इहा ॻाल्हि कयूं पिया कि असांजी औरत इन ॻाल्हि खे जॾहिं मां छोकिरियुनि सां मिलंदी आहियां, जीअं मां सेशन्स थी कयां, मां छोकिरियुनि खे वञी मोटिवेट थी कयां, उन्हनि सां ॻाल्हायां थी, उन्हनि जा मसइला असां वटि ईंदा आहिनि, यूनिवर्सिटी जी छोकिरियुनि जा, हू एतिरियूं हिसियल हूंदियूं आहिनि कि टे ॾींहं त असांखे लॻी वेंदा आहिनि उन्हनि खे इहो ॿुधाइण लाइ कि तव्हां सां ज़्यादती थी आहे, तव्हांखे ॻाल्हाइणु खपे, तव्हां सां ज़्यादती थी आहे, तव्हांखे ॻाल्हाइणु खपे, न असांखां नथो थिए, असांजे पेरेंट्स जी बेइज़ती थी वेंदी, उन्हनि खे एॾी करेज ॾेई जॾहिं हू कंप्लेन बि कंदियूं आहिनि, ऐं अगरि असां उन छोकिरी खे FIR ताईं एग्री करे था छॾूं, उन खां पोइ जॾहिं हुननि जो केस कोर्ट में थो हलियो वञे त हुननि खे जेतिरो हुननि जी एनर्जी वेस्ट थी थिए, जेतिरो हुननि जो टाइम वेस्ट थो थिए, सॼो हुननि जो ख़ानदान हैरेस थो थी वञे, लेकिन कोर्ट्स हुननि खे फ़ैसिलो नथियूं ॾियनि। त असांजी सिर्फ़ु न्याणियुनि में, असांजे सिर्फ़ु सिस्टम में, असांजे सिर्फ़ु मर्दनि में मसइलो न आहे, लेकिन असांजे डिपार्टमेंट्स, असांजे इंस्टीट्यूशन्स खे बि इन्हनि शयुनि खे सम्झणु खपे, ऐं इन जे लाइ मां त चवंदमि कि हैरेसमेंट ऐं वायलेंस जो अलॻि कोर्ट हुजे, उन में अलॻि फीमेल्स वेही औरतुनि जे मसइलनि खे ॿुधनि ऐं उन्हनि खे स्पीडी जस्टिस ॾियनि। हिरासमेंट हिकिड़ो वॾो तमामु घणो इशू आहे ऐं उन जे लाइ ऐं साइबर क्राइम बि आहे। उन जे बावजूदि माण्हुनि खे अञा ख़बर न आहे त असां कंहिंजो मैसेज अगरि फॉरवर्ड करे पिया छॾियूं या फेसबुक ते कंहिंजे ख़िलाफ़ु लिखी पिया छॾियूं या असां कुझु अहिड़ो कयूं पिया त हाणे इहो क्राइम आहे, पर माण्हुनि खे अञा ताईं इहा ख़बर न आहे। इलाही एक्सप्लॉइट थी थिए असांजे हिन मुआशरे में, औरत सोशल मीडिया खां इलाही एक्सप्लॉइट थी थिए, जीअं त उन जा इलाही फ़ाइदा बि आहिनि, लेकिन नुक़सान घणो करे जेके असां वटि केसिस अचनि था, हर ॿिए टे केस में सोशल मीडिया आहे ई आहे। छोकिरियुनि जूं फेक IDs थियूं ठही वञनि, उन्हनि जी पर्सनल इंफॉर्मेशन, उन्हनि जी पिक्चर्स खे लॻाए थो छॾियो वञे। इवन तो असां हिते वेठा आहियूं, असांजा बि अलाए केतिरा फेक अकाउंट्स ठहियल आहिनि। उहा अलॻि ॻाल्हि आहे कि असांजो एटीट्यूड डिफरेंट आहे उन्हनि खे फेस करण जो, उहा अलॻि ॻाल्हि आहे कि असांजा पेरेंट्स इन ॻाल्हि खे अंडरस्टैंड था कनि, लेकिन असां वटि अक्सर ईअं केसिस ईंदा आहिनि। इवन मूंखे अॼु बि यादि आहे, रिसेंटली ईद ते हिकिड़ी छोकिरी असां सां कॉन्टेक्ट कयो कि मां सैयद आहियां ऐं मुंहिंजे भाउ खे अगरि ख़बर पइजी वई कि मुंहिंजी तस्वीर हिन ID ते लॻल आहे त हू मूंखे मारे छॾंदो। ईद बि असांजी छुटी, सभु कुझु, असां रुॻो हुनखे रिपोर्ट करण में, उन छोकिरी खे रिलैक्स करण में लॻा पिया हुआसीं, जेसि ताईं उहा ID बंदि न थी असांखे साह में साह न आयो। त इते इहो आहे कि एॾो फैमिली जी तरफ़ां प्रेशर आहे, एॾो थ्रेट आहे। चवण जो मक़सदु इहो ई आहे त जे अगरि नई सिंध आहे त पोइ नई सिंध में इहो मतिलबु छोकिरियुनि जी तस्वीरूं खणी फेसबुक ते नकली ID ठाहे या उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि जी पर्सनल इंफॉर्मेशन रखणी या सभु शयूं, त नई सिंध में सिर्फ़ु असां 6, 7, 8, 9 ससु सोरठ ऐं अगरि नाला खणा त अहिड़ियूं असां वटि छोकिरियूं मौजूदु आहिनि। लेकिन चवण जो मक़सदु इहो आहे त मूंखे यादि आहे त जॾहिं आउं NGO में हुअसि त मूं स्टार्ट NGOs खां वरिती हुओ, त जॾहिं आउं NGO में हुअसि त मूंखे कंहिं चयो त तव्हां NGO में आहियो? मुंहिंजो हा, चई मुंहिंजी फैमिली मां ई। त चयमि त NGO में त हुननि, सॉरी हिते वर्ड वरिता ॾे, उन्हनि चयो त NGO में त प्रॉस्टिट्यूट टाइप मायूं हूंदियूं आहिनि, सप्लाई कंदियूं आहिनि ऐं पाण बि वेंदियूं आहिनि। मतिलबु लिटरली आई वॉज शॉक त मतिलबु NGO जे बारे में एॾी बुरी राय आहे। ईअं ई मीडिया जे बारे में अगरि ॾिठो वञे त उन जे बारे में ईअं राय आहे। त चवण जो मक़सदु त उहा सोसाइटी कहिड़ी आहे, उहा असांजी ई सोसाइटी आहे। ऐं वेलकम चवां थी असांजी जेका चौथी न बल्कि पंजी स्पीकर जेका लेट आहे, इन उन करे शायदि चई सघिजे थो त पुलिस इज़ ऑलवेज़ लेट। सो सोहाई इज़ हेयर। थैंक यू सो मच सोहाई टू जॉइन अस। असां सां गॾु आहिनि महविश अब्बासी। महविश अब्बासी कॉलमिस्ट बि आहिनि ऐं यूथ डायरेक्टर आहिनि अलमोनाई जूं। ऐं उनखां पुछणु चाहींदसि त बीइंग अ डायरेक्टर यूथ ऐं गॾु वरी राइटर, तव्हां लिखो था त यूथ खे साम्हूं रखी लिखो था या स्पेसिफिक वुमेन खे रखी लिखो था? असल में मूंखे ईअं फील थी रहियो आहे त हिन हाल में कुझु लास्ट 20 मिनट्स खां नेगेटिव ॻाल्हियूं घणियूं थी रहियूं आहिनि, त इन जे करे मां थोरो पॉज़िटिव साइड्स ॾे वेंदसि। ऐं बहितर आहे जो असां अॼु जी सिंध जी न्याणीअ खे उन लेवल ताईं अगरि असां ॾिसी सघूं त। तव्हांजो पहिरियों सुवालु हुयो त मां जेको आहे सो कहिड़ी शइ खे फोकस कयां थी पंहिंजी राइटिंग्स में। मां वुमेन राइट्स ऐं ह्यूमन राइट्स ते तमामु घणो कमु कयो आहे। उन खां अलावा थर जी औरत खे तमामु घणो कवर कयो आहे, ऑनर किलिंग जे अगेंस्ट लिखियो आहे, वुमेन राइट्स ते लिखियो आहे। ऐं मां तव्हांखे 2 अहिड़ा एग्ज़ाम्पल्स ॾियणु पसंदि कंदसि जंहिंमां तव्हांखे इहो फील थींदो त वाक़ई सिंध जी न्याणी या सिंध जी औरत किथे आहे।
हिकिड़ी स्टोरी फीचर स्टोरी करण जे लाइ मां जॾहिं उमरकोट जे हिकिड़े नंढड़े ॻोठ में वियसि त मूंखे ख़बर पई त उते उन ॻोठ जा जेके मामला आहिनि, पंचायत हूंदी आहे, असां अक्सर तौरु ॿुधंदा आहियूं त पंचायत मर्द हलाईंदा आहिनि, पर उन ॻोठ में उहा पंचायत 5 हिंदू औरतूं हलाए रहियूं, जिन मां मोस्टली जिनजी एज 20 to 30 जे विच में हुई। ऐं तव्हां इहो माना ऑब्ज़र्व कयो त बाबा हिकिड़ो नंढड़ो ॻोठ ऐं उन ॻोठ जी पंचायत 5 औरतूं हलाए रहियूं आहिनि जेके नॉन मुस्लिम्स आहिनि, ऐं उहे सिर्फ़ु औरतुनि जा मसइला न पियूं हल कनि, उहे मर्दनि जा बि मसइला हल पियूं कनि। ऐं उहा फीचर स्टोरी अथव काविश में पब्लिश थी हुई जेका मूं कई हुई। उन खां अलावा मां तव्हांखे सेकेंड एग्ज़ाम्पल ॾियणु चाहींदसि। मुंहिंजे पंहिंजे ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी हिकिड़ी औरत बख़्तावर माई उनजो नालो आहे, ऐं हाणे त उहा न आहे, पर जॾहिं उहा हुई बांधीअ जी तारीख़ किताब आहे उन में उनजो ज़िक्र आहे। उहा औरत घोड़नि ते चढ़ी वञी फ़ैसिला कंदी हुई, जिरगा कंदी हुई, फ़ैसिला कंदी हुई, पंहिंजे माण्हुनि जा मसइला हल कंदी हुई। हाणे तव्हां ॾिसो कंपेयर कयो, 5 ई आङुरियूं बराबरि न हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, असांखे हरासमेंट थिए थी, असांखे इशूज़ असां फेस कयूं था, पर पोइ बि जेकॾहिं सुहाई अॼु एतिरी वॾी पोज़ीशन ते पहुची आहे त इहा बि अॼु जी औरत आहे। असां एतिरी वॾे मक़ाम ते पहुता आहियूं, इंटरनेशनल विज़िट्स करे आया आहियूं। मां हाणे PhD करणु नेक्स्ट मंथ ॿाहिरि वञी रही आहियां, त छो न आहे असां जूं औरतूं अॻिते निकितियूं आहिनि, ठीकु आहे, परेशानियूं अचनि थियूं, मुश्किलातूं अचनि थियूं, पर उन्हनि खां पोइ न आहे हटणो, उन्हनि खां डिॼणो न आहे, उन्हनि खे फेस करे अॻिते वधिणो आहे। मुंहिंजी मदर हिते वेठी आहे, मुंहिंजी मदर जॉब बि करे थी सुबुह जो ऐं सॼो ॾींहुं घर बि हलाए थी। हिते थोरी देरि अॻु में चयो वियो त औरत फ़ैसिला नथी करे, उहा सिर्फ़ु साह खणण खां सवाइ को कमु नथी करे। छो नथी करे? मूं पंहिंजी अखियुनि सां पंहिंजी फैमिलीज़ में, पंहिंजे रिलेटिव्स में अहिड़ा एग्ज़ाम्पल्स ॾिठा आहिनि जिते औरतूं पंहिंजो घरु हलाइनि थियूं, डिसीजन मेकिंग में उन्हनि जो हिसो आहे, जेके ॿाहिरि ट्रैवल कनि थियूं, पंहिंजी धीउनि सां ट्रैवल कनि थियूं। मुंहिंजी मदर, मुंहिंजूं कज़न्स मूंसां मूवीज़ ॾिसणु ॿाहिरि वेंदियूं आहिनि, असां ॿाहिरि पार्टीज़ इंजॉय कंदा आहियूं, कुझु बि इंजॉय कंदा आहियूं। सेकेंड हिते डिस्कशन इहा थी त बाबा मतिलबु न्याणी जो वर्ड, कुझु असांजी सोसाइटी में कल्चरल ऐं एथिकल वैल्यूज़ आहिनि जेके असांखे फॉलो करणियूं आहिनि। जेकॾहिं केरु असांखे न्याणी चए थो त न्याणी जो मक़सदु चवंदा आहिनि त न्याणी 7 क़ुरान बराबरि आहे। असां जिते वेंदा आहियूं असांखे अजरक पारायो वेंदो आहे, असांखे पोती ओढ़ाई वेंदी आहे, त इन वर्ड में हिकिड़ी रेस्पेक्ट आहे, तव्हां उन रेस्पेक्ट खे बि त फील कयो। ऐं इन सभिनी पॉज़िटिव पर्सपेक्टिव्स खे ॾिसो। असां एतिरनि वॾनि स्टेजिस ते, एतिरे वॾनि प्रोग्राम्स में वेही सिर्फ़ु नेगेटिव साइड्स ॾिसंदासीं, कहिड़ो मैसेज वेंदो सोसाइटी में। पोइ जेके नंढनि एरियाज़ जूं औरतूं आहिनि, जेके छोकिरियूं न्याणियूं आहिनि, जेकॾहिं यूनिवर्सिटीज़ में न निकितियूं आहिनि, जेके ॻोठनि में वेठियूं आहिनि ऐं जेके ड्रीम्स ॾिसंदियूं असां अॻिते वञूं, ऐं उहे सिर्फ़ु नेगेटिव साइड्स ॿुधंदियूं, त उहे कीअं एम्पावर थींदियूं, कीअं अॻिते निकिरंदियूं? पोइ त उहे डिॼंदियूं त हाणे असांखे यूनिवर्सिटीज़ न आहे वञिणो, हुते अहिड़ो माहौल आहे, हाणे असांखे मीडिया में कमु न आहे करिणो, हुते ई माहौल आहे। बिल्कुलु माहौल आहे, पर मां इहो लफ़्ज़ चवंदसि त जेसि ताईं का बि छोकिरी या का बि औरत जेकॾहिं उनखे पाण ते कॉन्फिडेंस आहे त कंहिं मर्द खे मजाल न आहे उन ॾे अखि खणी ॾिसे। छो ॾिसंदो? असां में कोताही हूंदी आहे तॾहिं ॾिसंदो आहे, कॾहिं नथो ॾिसी सघे। तव्हां जींस पायो न ॾिसंदो, बुरके में औरतूं वेंदियूं आहिनि उन्हनि खे ॾिसंदा आहिनि। छो ॾिसंदा आहिनि? बाबा तव्हां पाण में एतिरो कॉन्फिडेंट खणी हलो, छो तव्हांखे तंग कंदा, छेड़ींदा। मूं 1.5 साल काविश जी हेड ऑफिस में कमु कयो, जिथे मां वाहिद सब एडिटर हुयसि। अॼु जी न्याणी आहियां, मां अॼु जी न्याणी ॻाल्हि थी कयां। 1.5 साल काविश में डेस्क ते कमु कयो, मां वाहिद सब एडिटर हुयसि। 6 कलाक जॉब कंदी हुयसि। मुंहिंजी आसपास डेस्क ऐं ऑफिस में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मर्द हूंदा हुया। कमु कयो न, ज़ाहिर आहे उते रेस्पेक्ट मिली, एडिटर्स खां रेस्पेक्ट मिली, ॿियनि एम्प्लॉइज़ खां रेस्पेक्ट मिली, सभु कुझु पाण ते डिपेंड आहे। अॼु जूं नारियूं मां सम्झां थी एम्पावर्ड आहिनि, अॻिते निकिरियूं आहिनि। मूं वटि काफ़ी एग्ज़ाम्पल्स आहिनि, तव्हां अचो मां तव्हांखे ॿुधाईंदसि। 5 ई आङुरियूं बराबरि न हूंदियूं आहिनि, ॿाहिरि बि पढ़नि थियूं, मीडिया में बि कमु कनि थियूं, NGOs में बि कमु कनि थियूं। थैंक ऐं कुरत खे वॾे करणु चाही त अगरि स्ट्रगल माण्हू न करे, अगरि तनक़ीद न हुजे त माण्हू सोसाइटी अॻियां वधंदी कीअं? त मेरी वॉट्स एंड क्राफ्ट हुई, या जेकी बेटी हुई फ्रीडन, या इहे जेकी औरतूं हुयूं, या माई जिंदो जी ॻाल्हि कजे, इन्हनि छा कयो? इन्हनि सोसाइटी के जे अगेंस्ट कमु कयो
त सिर्फ़ु मां चो मूंखे भले गारियूं मिलनि पर मां अॻियां ॿियनि छोकिरियुनि खे उन जे लाइ उथंदसि त उथणु खपे, तनक़ीद करणु लाज़मी। असांखे इहा रिस्पेक्ट न खपे त न्याणियूं आहिनि, भेण आहे, फलाणियूं, नो, असां ह्यूमन आहियूं, त पोइ मर्द खे उहा इज़त ॾियो। असां इंसान, मूंखे बि इहो ई चवणो हो, त सॉरी टू से, असां न्याणियुनि खां वधीक असां सम्झूं था त एज़ ए ह्यूमन बीइंग असांखे बराबरि जा राइट्स हुअणु घुरिजनि, ऐं न्याणी चई ई असांजो इस्तेसाल कयो वेंदो आहे त हीअ न्याणी आहे, ऐं उहे ई साॻा मर्द जेके पहिरीं असांखे न्याणी ऐं भेण चवंदा आहिनि, ऐं कुझु ई अरसे खां पोइ जॾहिं असां उन्हनि जी ॻाल्हि न मञंदा आहियूं या ॿुधंदा न आहियूं या कुझु थोरी बि नंढड़ी बि का रंजिश थींदी आहे त असां भेण ऐं न्याणी मां वरी अलाए छा थी वेंदा आहियूं हलिया। सो इहे मतिलबु, ऐं ॿी ॻाल्हि त इहो ईअं ई आहे जीअं पाकिस्तान जे लाइ चवंदा आहिनि त पाकिस्तान में जेका बि बुराई आहे आप बाहर मत करें क्योंकि पाकिस्तान में हमारा इमेज ख़राब होता है। भई इमेज सुठो हूंदो त ऑटोमेटिक सुठो वेंदो, ख़राबु हूंदो त ऑटोमेटिक ख़राबु वेंदो। कुरत असां सां गॾु हिते आहे, ऐं जिन केसिस जी तव्हां ॻाल्हि था कयो पंचायत वारी, इहे तमामु रेयर आहिनि, मतिलबु इनखे तव्हां आङुरियुनि ते चई सघो था त ॻणण हिकु ॿ या टे, अदरवाइज़ अहिड़ो मतिलबु अहिड़ो कुझु बि न आहे। कुरत जो मैं थोड़ी अपनी स्पेस लेना चाहूँगी, औरतों से भी स्पेस लेने की ज़रूरत है। अजो की नारी, ये वाली नारी थोड़ी बीमार है। सो मेरी जो साथी कॉमरेड्स यहाँ पर बैठी हैं, मैं काफ़ी हद तक उनसे अग्री भी करती हूँ। मेरे ख़्याल में महविश और सिंधु और ये दूसरे लोग जिस तरह बात कर रहे हैं वो मुख्तलिफ पर्सपेक्टिव हैं। मुझे आप न्याड़ी कहें, माई बोलें, अम्मा बोलें, बहन बोलें, इट डज़न्ट मैटर टू मी, बिकॉज मेरी एजेंसी मैं अलाउ नहीं कर सकती कि कोई भी ले। मतलब मैं कि अपना रिमोट कंट्रोल किसी भी मर्द के हाथों में नहीं दे सकती कि आप मुझे न्याणी बोलें तो मुझे कुछ ऑकवर्ड फील हो। बट आई डू अग्री कि ये जो नॉर्म्स हैं, ये जो लैंग्वेजेस हैं, ये पैट्रियार्कल नॉर्म्स हैं और ये औरत की एजेंसी को लेते हैं। एक औरत की एजेंसी के ऊपर एक अटैक होता है। आई डोंट से कि कल्चरल वैल्यूज़ नहीं होती, लेकिन अगर आप किसी को न्याणी कह के चुप करवाएंगे, अगर आप किसी को न्याणी कह के ये बोलेंगे कि तुम तो समझदार नहीं हो, तुम्हारे फैसले हम करेंगे, तो आई एम सॉरी, मैं फिर न्याड़ी नहीं हूँ। लेकिन अगर आप मुझे मेरी ड्यू रिस्पेक्ट देते हैं बिकॉज आई एम अ वूमन एंड आई एम अ ह्यूमन ऑल्सो, तो आप मुझे न्याड़ी बोलें या किसी भी नाम से पुकारें, मुझे उससे कोई इख्तलाफ नहीं है। दूसरी बात मैं ज़रूर ये बोलूँगी कि आज की नारी की बात हो रही है यहाँ पे, और औरत का नाम ही स्ट्रगल है, घर से लेके गली से लेके खेतों खलियानों, बिजनेस, कितनी भी प्रिविलेज्ड औरत हो वो अपने किसी ना किसी ट्रॉमा, किसी ना किसी स्टोरी के साथ आती हैं। लेकिन आज आप माई जिंदू की भी बात करें, वीरू कोहली की बात करें, शशि लोहार यहाँ बैठी है, ख़ुद हमारे सामने सुहाई बैठी हैं, और हम में से हर एक की अपनी एक स्टोरी है। लेकिन आज ही के दौर में रमशा व हसान का केस भी होता है। आज ही के दौर में एक लड़की को कारोकारी करके मारा जा रहा है, तो इसका मतलब ये नहीं है कि हम किसी फूल्स पैराडाइज में रहें कि एवरीथिंग इज़ ओके और हम जो हैं वो इसीलिए क्योंकि मॉडर्न ज़माना आ गया है और बिकॉज मैंने जीन्स पहनी हुई और एक ट्यूनिक पहनी है तो आई एम एम्पावर्ड इनफ। हाँ, जो औरतें बाहर निकल कर आती हैं वो अपने से कई ज़्यादा स्ट्रगल भी करती हैं। अगर मुझे अपनी स्पेस लेनी होती है तो मैं उसकी कॉस्ट भी पे करती हूँ। जिस तरह शुरू से बात हो रही थी कि अगर औरत बोल्ड है तो उसको आप सलाम करेंगे, उसको बड़ा आप आइकॉनिक बिहेव करेंगे, लेकिन उसकी कॉस्ट भी मैं पे करूँगी। अगर मैं घर से बाहर निकल रही हूँ, जिस तरह मुझे स्लट शेम किया जाएगा, जिस तरह मेरी कैरेक्टर असैसिनेशन की जाएगी, ये सब कुछ होता है। लेकिन अच्छी बात यह है आज की औरत में दैट वी नो व्हाट इज़ द कॉस्ट। हमें पता है कि हमें क्या कीमत अदा करनी पड़ेगी अपनी एजेंसी को रिटेन करने के लिए, अपनी एग्जिस्टेंस के लिए, और वो हम कॉस्ट पे कर रहे हैं और हम आगे बढ़ते चले जा रहे हैं। और मुझे नहीं लगता कि किसी किस्म का भी पैट्रियार्कल समाज, किसी किस्म का भी पिदरशाही वाला मुआशरा जो है वो आज की औरत को रोक सकता है। ये भूल है अगर कोई सोचता है कि अगर रमशा मसान का केस होता है या ज़ैनब के साथ गैंग रेप का वाक़या होता है या किसी के ऊपर एसिड फेंक के आप उसको चुप करा सकते हैं। दैट इज़ अ गॉन चैप्टर नाउ। आज की औरत को किसी भी तरीके से कोई नहीं रोक सकता। ये वो सुनामी है, मैं इमरान खान वाली सुनामी की बात नहीं कर रही हूँ, जो किसी किस्म के भी पिदरशाही निज़ाम से आप उसको रोक नहीं सकते हैं। हाँ, यहाँ पे जो साथी बैठे हैं वो ये कर सकते हैं कि जिस तरह शुरू में भी बात हुई थी फेमिनिज़म कि जी इज़म और ये और वो सारा कुछ, मैं आप सब लोग यहाँ पे बैठे हैं, मुझे बताइए कि अगर मैं कहती हूँ पिदरशाही या मर्दाना समाज, उसका उलट क्या होगा? आप बताइए मुझे। बिल्कुल नहीं, बिल्कुल भी नहीं। पिदरशाही की उलट औरत राज नहीं है। पिदरशाही की उलट अगर है तो वो इक्वालिटी है,
फेमिनिज्म डजंट से कि औरत सुपरमेसी चाहती है. द ओनली थिंग वी बिलीव इज इक्वालिटी. आप हमें अपने बराबर समझें, ना थोड़ा नीचा समझें ना थोड़ा ऊपर समझें. दिस इज द ओनली थिंग वी वांट कि आप हमें अपने आप को हमारे बराबर समझें और हमें मौके दें. अगर आप एक कदम बढ़ा रहे हैं तो हम भी उतना ही ज़ोर से एक कदम बढ़ा सकते हैं. और मेरे ख्याल में जब एक समाज में औरत और मर्द एक साथ आगे बढ़ेंगे इक्वल पैरामीटर्स के ऊपर, तो मुआशरा सिर्फ आगे ही बढ़ेगा, पीछे नहीं हटेगा. बिल्कुल. और इसमें ये भी है कि अगर कुछ औरतें एम्पावर हुई हैं, अगर औरतें आज लड़ रही हैं, अगर औरतें आज बाहर निकल रही हैं, अगर वो किसी फील्ड में अपना नाम कमा रही हैं, अगर वो रोडों पे लड़ रही हैं, अगर वो अपने बाप भाइयों की लड़ाई भी खुद लड़ रही हैं, तो हम ये कह सकते हैं कि वो उसकी बहुत बड़ी कीमतें भी अदा कर रही हैं और उनकी फैमिलीज़ भी उनकी कीमत अदा कर रही है. वो स्लट शेमिंग से लेकर थ्रेट्स तक भी बर्दाश्त कर रही है, वो हर चीज़ कर रही है. लेकिन वही बात के बहुत कम. मैं अब सुहाई से कहूँगी कि सुहाई की बारी है. सुहाई जो है अभी रिसेंटली जो चाइना एम्बेसी में हमला हुआ था, उसके बाद से मतलब उससे पहले भी हमारी जो है आइडल रही हैं, लेकिन उसके बाद से तो मतलब हमारी हीरो हैं. मैं उनसे ये कहूँगी कि जहाँ तक मैंने पढ़ा था कि सुहाई को शौक़ था मैट्रिक से जो है लोगों को दिमाग फाड़ने, न्यूरो सर्जन होने का. फिर मैट्रिक में आके उनको ये शौक़ हुआ कि वो सीए किया. उन्होंने सीए के बाद सडन उन्होंने जो है सीएसएस किया. सीएसएस में भी 12 फील्ड्स होती हैं, उसमें से भी पुलिस चुनना जो कि 24 घंटे का काम है, जिसमें आपको थ्रेट भी हैं, जिसमें आपको जान का ख़तरा भी है, जिसमें आपकी फैमिली, आपके घर, हर चीज़ में प्रॉब्लम है. लेकिन एक औरत होके ना सिर्फ उन्होंने वो फील्ड चूज़ की और उसमें कामयाब होके एक नाम कमाया. तो ये जो पीछे मैंने बताया कि ये सीए और न्यूरो सर्जन ये सब छोड़ के अचानक पुलिस का ख्याल कैसे आ गया? मेरा ख्याल है इसका तो आप जवाब जानती हैं, लेकिन पता नहीं क्यों फिर से पूछ रही हैं आज. बहरहाल इट वाज अ डिसीजन कि आई वाज 24 years old एंड आई डिडंट हैव एनी जॉब. और अगर मैं सीए का वेट करती तो इट वुड हैव टेकन मोर इयर्स, इसलिए आई चोज सीएसएस. और बहुत मतलब मैं समझती हूँ सीए से बहुत आसान था, इसलिए आई वेंट फॉर इट एंड आई क्वालिफाइड इट. और दूसरी आपने बात की कि आई एम थैंक यू कि आपने रिकॉग्नाइज़ किया और अप्रिशिएट किया. लेकिन मैं समझती हूँ कि हमारे माशरे में जिस चीज़ की कमी है, फेमिनिज़म बात की बात है, उससे पहले मेरिटोक्रेसी, कि जो मेरिट है ना, वो अगर लड़का होशियार है उसे उसका हक मिलना चाहिए, उसे अप्रिसिएशन मिलनी चाहिए. और लड़की अगर मेरिट पर आ रही है तो उसे भी वही रिकॉग्निशन मिलनी चाहिए. Actually, this is feminism. What do you want? एग्जैक्टली. लेकिन अब होता यह है कि पहले हम अपनी सोसाइटी को इस लेवल पे लाएं कि उस लड़के को भी हक मिले, उसके बाद हम बात करेंगे कि लड़की, क्योंकि लड़की के और भी काफ़ी सारे मसले मसाइल हैं. ठीक है, मेरे कहने का मकसद शायद आप लोग गलत समझ रहे हैं. वी शुड टॉक अबाउट मेरिट फर्स्ट. अब बात आती है एक लड़की की, कि एक लड़की को पीछे क्यों धकेला जाता है, उसे आगे आने क्यों नहीं दिया जाता. तो इसकी एक वजह तो ये है कि औरत की फ़िज़ीक की वजह से उसे कमज़ोर समझा जाता है. और यही रीज़न है कि हमने वाइफ को मार खाते हुए देखा है, लेकिन कम हस्बैंड्स को मार खाते हुए देखा है. तो ये हमारी सोसाइटी में इस मैच्योरिटी की, और मैं समझती हूँ कि इस मोरल स्टैंडर्ड की कमी है कि हमसे जो कमज़ोर है उसके ऊपर तो हावी हो सकते हैं, और उसके ऊपर हावी होकर हम अपने आप को मतलब मर्द समझते हैं कि बड़ा काम कर लिया, लेकिन जो उनसे ताकतवर है उनकी तरफ आंख उठा के नहीं देखते. ये गलती, ये जो नेगेटिव बिहेवियर है, इट्स पार्ट ऑफ आवर कल्चर, आवर सोसाइटी. और इसकी भी अगर वजूहात देखी जाए तो इसकी वजूहात आपको मिलेंगी इकनॉमिक डिस्पैरिटी में, अमीर और गरीब के फ़र्क में, फ्रस्ट्रेशन में. जब एक इंसान जो बाहर जाता है उसे रक्शे वाला पहले लूटता है, फिर दूध वाला उसे पानी मिला के देता है, फिर उसका बॉस उसे डांटता है, फिर उसकी सैलरी काटी जाती है कि तुम बीमार थे, तुम्हें कम मिली, फ्रस्ट्रेटेड होता है. वो कहता है सब ने मुझे दबाया है, अब मैं किसको दबाऊं? ये मेरी बीवी घर पे बैठी है, मेरा बच्चा गिर गया तो अब मैं इसको जूते मारूं कि तुम्हारी वजह से बच्चा गिरा है. तो ये जो नेगेटिविटीज़ हैं, दीज आर पार्ट ऑफ आवर सोसाइटी.
और अगर हम ये कहते हैं कि हमारी सोसाइटी को मैच्योर होना चाहिए, हमारी सोसाइटी में जो मर्द हजरात हैं दे शुड बी मोर अंडरस्टैंडिंग एंड दे शुड बी कहते हैं दे शुड बिहेव इन अ मैच्योर वे, तो इसके लिए जो रीज़न्स हैं वो बहुत पुराने हैं और उनका हल बहुत कॉम्प्लिकेटेड है। तो इट्स गुड कि इस किस्म के सेमिनार्स होते हैं और हमारी सोसाइटी में पता चलता है लोगों को कि विमेन एम्पावरमेंट है, अच्छी अच्छी ख़वातीन हैं जो कि अपनी फील्ड्स में आगे जा रही हैं, दे शुड सेंड देयर डॉटर्स। लेकिन उसके अलावा बीइंग अ पुलिस ऑफिसर जो बात मैं महसूस करती हूँ कि द वनरेबल क्लास है वो है मैरिड वेमेन की, मैरिड वेमेन स्पेशली द वन इन द जॉइंट फैमिली, और उसके अलावा विडोज़ एंड डाइवोर्स लेडीज़, ये हमारी सोसाइटी की वनरेबल क्लास है, जिसमें मैं समझती हूँ कि ये वाले फैक्टर्स नहीं आते, लेकिन वो निशाना बनती हैं ग्रीड का, वो निशाना बनती हैं मुआशरे में जो इनसिक्योरिटी है उसका, और जिसकी उन्हें बहुत बड़ी सज़ा भुगतनी पड़ती है क्योंकि वो अकेली हैं। तो हमें अपने मुआशरे को ऐसा बनाना चाहिए कि अगर विमेन मैरिड है, हस्बैंड उसका साथ है, तब भी वो उतनी प्रोटेक्टेड फील करे जितनी वो डाइवोर्स्ड या फिर बेवा होकर फील करे। कुरत, आप क्योंकि आपका एक एक्टिविज़म और वुमेन एक्शन फोरम से भी आपका ताल्लुक़ रहा है, और फेमिनिज़म की जो थ्योरी है या फेमिनिस्ट की, वो हम शुरू से पढ़ते आए हैं, कमला भसीन से हमने सेशंस लिए हैं, और सोसाइटी, जैसे इन्होंने कहा कि सोसाइटी जो है वो ये सारा हमारे नॉर्म्स या कल्चर या इसका हिस्सा है, लेकिन मैं ये समझती हूँ जैसे सोसाइटी जो है वो भी ये कह सकते हैं कि मेरी माँ से उसकी माँ से, वो वहाँ से होता हुआ आता है, और तब तक हम वो रहेगा जब तक हम अपने बेटों को ये नहीं समझाएंगे। हम बेटियों को तो ये समझाते हैं कि तुम्हें दुपट्टा पहनना है, तुमने ये वाली चीज़ें करनी है, ये नहीं करनी है, लेकिन हम अपने बेटों को नहीं समझाते कि तुम्हें ये नहीं करना है, तुमने बदतमीज़ी नहीं करनी है, तुमने नहीं। हम सिर्फ लड़कियों को कहते हैं दुपट्टा भी पहनना है, ये भी पहनना है, लेकिन मर्दों को नहीं समझते। आप क्या समझती हैं कि ज़ियालत के दौर से एक जो है मूवमेंट स्टार्ट होती है जिसको वुमेन एक्शन फोरम कहते हैं, और वो आज तक चल रही है, और उसमें बहुत सारे नो डाउट जो है काम हुए हैं, लेकिन क्या सिंध की औरत पर जो समाजी और कबायली तरह से घिरी हुई है इस पदरशाही निज़ाम में, उसके लिए वुमेन एक्शन फोरम ने अब तक क्या किया है? अच्छा, विमेन एक्शन फोरम तो अभी कोई 35 साल की बात है। मैं सिर्फ यहाँ पे एक बात रखना चाहूँगी कि ये जो ऑपरेशन है ये हमारा कल्चरल, यहाँ पे बात हुई कि कल्चरल है, सोसाइटी में है। आई डिसएग्री टू सम एक्सटेंट कि ये कल्चरल है, क्योंकि अगर ये कल्चरल होता तो आज से 500 साल पहले भिटाई की 7 सूरमियाँ जो हैं वो औरत ना होती, सस्सी ना होती, मूमल ना होती, मारवी ना होती। तो कल्चरल तो मुझे नज़र नहीं आता। 5000 साल पहले मोहनजोदड़ो की आप सिविलाइजेशन में आप जाके देख लें तो आपको, जैसे शुरू में शीरी ने भी कहा कि गॉडेस का वहाँ पे आपको नज़र आता है, डांसिंग गर्ल नज़र आती है, तो इसका मतलब है कि औरत इतनी तो आज़ाद थी कि वो कम से कम अपनी खुशी का इजहार नाच के कर सकती थी। तो कल्चरल तो मुझे नहीं लगता, हाँ तबकाती और समाजी तो बिल्कुल है। और आई टोटली अग्री विद सुहाई कि ये इट्स ऑल अबाउट पावर डायनामिक्स, कि जो लेसर पावर हैं वो हमेशा ऑप्रेस्ड क्लास ही रहती हैं। जहाँ तक आपने एक और बात की कि ज़िया के ज़माने में जितनी किस्म के भी काले कानून आए, एंटी वेमेन लॉज आए, और उसके ऊपर एक जदोजहद जो स्टार्ट हुई, मेरे ख्याल में अगर 35 साल के बाद हम इस फोरम पे बैठ के आज की नारी, आज की औरत की बात भी कर रहे हैं, तो वो यकीनन उन औरतों की वजह से है जिन्होंने 35 साल, 40 साल या उससे भी ज़्यादा पहले अपनी जदोजहद का आगाज़ किया। मेरे ख्याल में वो ज़्यादा मुश्किल वक्त था कि जब आपके पास अलाइज़ नहीं थे, आपके पास वो औरतें नहीं थीं जो कि शायद ये बात समझ सकती हों उस वक्त कि औरत की आज़ादी के नाम की भी कोई चीज़ होती है। शायद वो उस वक्त उनकी जदोजहद ज़्यादा मुश्किल हो। लेकिन 35 साल में आप देख लें, हुदूद ऑर्डिनेंस के ऊपर जो एक मास मूवमेंट चली, ज़ियाउल हक के ज़माने, बल्कि ज़ियाउल हक ही क्यों, अगर पाकिस्तान में किसी भी डिक्टेटर को किसी ने चैलेंज किया है तो वो औरत ही थी, चाहे वो आसमा जहांगीर हो, चाहे वो बेनज़ीर भुट्टो हो, चाहे वो परवीन रहमान हो, चाहे वो सबीन महमूद हो, यू नेम इट।
आप मुझे बता दीजिए कि ज़ियाउल हक से लेके मुशर्रफ के ज़माने में चाहे वो लॉयर्स मूवमेंट ही क्यों ना हो, उसमें औरतें ही नज़र आती थीं, औरतें ही चैलेंज करती थी, ना सिर्फ मिलिटराइजेशन को बल्कि रिलीजियस एक्सट्रीमिज़म को। ये वही सिंध है जहाँ पे सेवंड पे धमाका हुआ 2017 में, और फ़ौरन एक रिएक्शन आया कि उसी वक्त वहाँ पे नगाड़ा बजा और दूसरे दिन शीमा किरमानी वहाँ पे जाके डांस कर रही है। तो क्या मतलब है इसका कि औरत है जो कि रिटेलिएट करना जानती है, औरत है जो रेजिस्टेंस जानती है, औरत है जो जानती है कि मजहबी इंतहा पसंदी कितनी कितनी ख़तरनाक है, मिलिटराइजेशन कितनी ख़तरनाक है। ये औरतें ही हैं जो वहाँ पे काम कर रही हैं। और आज भी आप देखें किसमें इतनी हिम्मत है सिवाय सस्सी लोहार के कि उसके घर में आके लॉ इन्फोर्समेंट एजेंसी के लोग उसके भाई को पकड़ कर लेके जाते हैं और वो अकेले हैं। मुझे बता दें ऐसी कौन सी आपके पास वाक़यात हैं जिसमें लोग आए और किसी को लेके नहीं गए। सस्सी लोहार की रेजिस्टेंस है कि उसने 20 मिनट तक, आधे घंटे तक वहाँ पे रेजिस्ट किया और ये हुआ कि उसके भाई को गिरफ्तार और वहाँ पे मौजूद मर्द खामोश खड़े रहे, लेकिन 2 औरतें लड़ती रहीं और आखिर तक उस इतने ये कह सकते हैं कि इतने पावरफुल एक एजेंसी से अपने भाई को छुड़ाने में कामयाब हुई। तो हम ये कह सकते हैं कि ये भी हमारी सूरमियाँ हैं जो भिटाई ने गाई थी। बिल्कुल तो है। सस्सी सोरठ का जो नाम है वो भी हमारे लिए ऐसे ही है जैसे हमारी सूरमियाँ हैं। मैं सुहाई से दूसरा सवाल ये करना चाहूँगी कि सुहाई आपको जब आप जामशोरे सुहाई तव्हां खे जॾहिं जामशोरे में जेको आहे तैनात कयो वियो हो त तव्हांखे हिरासमेंट सेल जो इंचार्ज भी कयो वियो हो ऐं उन में तव्हां हिकिड़ी रिपोर्ट जारी कई जंहिंमें तव्हां चयो हो त कानून साज़ इदारा ऐं कानून साज़ी ऐं इदारा जेके आहिनि उहे रुकावट आहिनि इन शयुनि में या इन हेरासमेंट खे जेको आहे सो रोकण में नाकामी जेका थिए थी या जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे इहे शयूं आहिनि जेसि ताईं उन रिपोर्ट जो तालुक़ु आहे। त इहो हिकिड़े मतिलबु उन सरबराह खे ओॾीमहिल इहो चवणु कीअं मतिलबु तव्हां इहो छा तव्हां उनजा इदारे जा सरबराह हुआ ऐं इहो तव्हां चयो त उहा कहिड़ी सूरत हुई जो तव्हांखे इहो चवण ते मजबूर थिया तव्हां? उन रिपोर्ट में मूं जेका सजेशन ॾिनी हुई उहा इहा ॾिनी हुई त हैरेसमेंट जे लाइ असां वटि स्ट्रॉन्ग लॉ हुजे। हाणे हैरेसमेंट थिए थी, लॉज बि मौजूदु आहिनि, पर बीइंग अ लॉ इन्फोर्समेंट ऑफिसर हैरेसमेंट इस्टेब्लिश करणु थोरो ॾुखियो थी वेंदो आहे। ऐं ॿियो जेसि ताईं यूनिवर्सिटीज़ में हैरेसमेंट जो तालुक़ु आहे उन में असां इहा सजेशन ॾिनी हुई त जेको स्टूडेंट जंहिंखे मार्क्स उन्हनि जो टीचर या प्रोफेसर ॾिए थो, जंहिंजी कॉलेज या यूनिवर्सिटी में ज़िंदगी सुकून सां तॾहिं ई गुज़री सघे थी जेसि ताईं एडमिनिस्ट्रेशन उन मां ख़ुशि आहे, त उहो स्टूडेंट कीअं पंहिंजे प्रोफेसर जे अगेंस्ट कंप्लेन कंदो जॾहिं उनखे ख़बर आहे कि मूंखे डिग्री बि हितां वठणी आहे। त उन हैरेसमेंट जी जेका रिपोर्ट मूं ठाही हुई उन में इहा सजेशन ॾिनी हुई त पोइ उहो जेको स्टूडेंट आहे उन जूं कॉपीज़ ॿिए कंहिं यूनिवर्सिटी मां चेक थियनि ताकि पोइ हिकिड़ो बैलेंस, अगरि एंटी हैरेसमेंट कमेटी आहे उहा बि न्यूट्रल थी कमु करे सघे। शीरी मां हिते कुझु ऐड करणु चाहींदमि। जीअं त शीरी स्टार्टिंग में ई चयो कि असांखे जेको अॼु जो सेशन आहे उहो असां सिंध जी नई औरत जे बारे में ॻाल्हि था कयूं त सिंध जे नए मर्द जे बारे में छो नथा ॻाल्हि कयूं। त मां इन तरीक़े सां ॾिसां थी कि जॾहिं वुमेन प्रोटेक्शन सेल में पहिरीं कंप्लेन्स ईंदियूं हुयूं त काफ़ी मोटिवेशन जी ज़रूरत हुई, ट्रस्ट जी ज़रूरत हुई, छोकिरियूं लिकी लिकी कॉन्टेक्ट कंदियूं हुयूं। लेकिन अॼु भाइर पाण पंहिंजी भेणुनि खे वठी ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि कि ससुराली हिन जे मथां तशदुद था कनि, हिन खे प्रोटेक्शन ॾियो। पीउ पाण पंहिंजी धीउनि खे वठी ईंदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि कि हिन खे ऑफिस में ई हरास थी थिए, हिन जी मदद कयो। त नए मर्द खे असां ईअं बि ॾिसी सघूं था कि हो औरत सां गॾु बीही करे इहे जेके बि मसइला आहिनि, जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, असां न को नेगेटिविटी फैलायूं था, असां उन्हनि चैलेंजिस खे हाईलाइट था कयूं जेके असांजी औरत ॻाल्हाइण खां डिॼे थी, पंहिंजी बेइज़ती महसूस थी करे। अॼु असां मां हिते का बि वेठल छोकिरी पंहिंजो कोई बि हैरेसमेंट जो किस्सो या वायलेंस जो किस्सो ॿुधाइण खां न घबराईंदी ऐं इन लाइ असां हिते वेठा आहियूं। ऐं जीअं जीअं छोकिरियूं इन डप खे पंहिंजे अंदरां कढंदियूं त उहो अॻियां ईंदियूं ऐं अञा नई औरत अॻियां वधंदी ऐं उन में असांखे मर्दनि जी बि साथ जी ज़रूरत आहे। इनके फेमिनिज़म चयो, इनके जेको बि फेमिनिस्ट चयो, इनके तव्हां इनके कुझु बि चयो, बसि हिकिड़े शेर में इनके चई सघिजे थो त बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी, आज़ाद मर्द जेतिरी, आज़ाद मर्द जेतिरी। ठीकु आहे। मैं सिर्फ एक बात कहना चाहूँगी, सिर्फ अगर जो टाइम ओवर थी वियो आहे, अगरि क्वेश्चन ऐं कंहिंखे को क्वेश्चन को कमिट करिणो आहे त काइंडली वॉलंटियर्स उन्हनि खे माइक ॾियनि ऐं नालो वठी ॿुधाइनि त कंहिंखां क्वेश्चन करिणो आहे।
मुंहिंजो तव्हां सुवालु आहे त तव्हां अदी जी चयो त असां आज़ादी घुरूं था आज़ाद मर्द जेतिरी, भला हिन मुआशरे में मर्द खे बि आज़ादी आहे सही? छो जो चाइल्ड लेबर केॾो थिए थो, त हिते असां मर्द खे पूरा हक़ नथा ॾियूं। तव्हां उन मुआशरे में औरत जी ॻाल्हि था कयो जो मर्दनि खे त पहिरीं उहे हक़ मिलनि। मर्द को आज़ादी चाहिए तो औरत की आज़ादी के साथ मिलके चलें, और जब हम कहते हैं ना आप हमारे साथ चलें, तो आप सिर्फ हमारा साथ दें, रास्ता हम खुद बना लेंगे अपना। तो औरत की जब तक आज़ादी नहीं होगी माशरा आज़ाद हो ही नहीं सकता। नहीं, और मुआशरे में 60% औरतें हैं, आप उनको किस चीज़ में काम करवा रहे हैं? या कपड़े धो रही हैं, खाना पका रही हैं, उनमें आप वेस्ट कर रहे हैं उनका दिमाग, उनका विजन। अब हमारी औरतें बाहर निकल रही हैं, उनका दिमाग डिफरेंट तरीके से इस्तेमाल करें और आगे बढ़ाएं ताकि सोसाइटी आगे बढ़े। मुंहिंजो नालो आफ्ताब रहमून आहे ऐं मुंहिंजो सुवालु सिंधू सां आहे। उहो इहो त असांजे शहरनि में असां ॾिसूं था काफ़ी इंटरेक्टिव सेशन्स थियनि था, पर असांजी रूरल एरियाज़ में असां अञा ताईं एतिरी अवेयरनेस न आहे। सो व्हाट डू यू थिंक, व्हाट आर द स्ट्रेटजीज़ फॉर दैट, ऐं असां कहिड़े हिसाब सां असांजी रूरल एरियाज़ में वधीक बहितर अवेयरनेस क्रिएट करे सघूं था? थैंक यू। ॾिसो, पहिरीं त इन ते वरी डिबेट आहे, छो जो असांजो सिस्टम ई ख़राबु आहे। उहो इन बारे में सोचे ई नथो। जेके अपर क्लास जूं मायूं आहिनि, मिडिल क्लास जूं मायूं आहिनि, उहे पंहिंजी मार्केटिंग करण में मसरूफ़ आहिनि। जेको लोअर क्लास जो तबिको आहे उहो उन में केतिरा मसइला आहिनि उहे त हुननि खे ख़बर ई न आहे, उन तरफ़ वियो ई न आहिनि। हाणे हिते वुमन राइट कमीशन वारा आहिनि, अलाए केरु केरु आहिनि, कॾहिं विया आहिनि उन्हनि खां तव्हां पुछो। कॾहिं इंटीरियर त न चवणु खपे, कॾहिं वारा विया आहिनि, कॾहिं कंडियारो विया आहिनि, कॾहिं असांजे अंदरि वारे शहरनि में था वञनि, उन्हनि खे ख़बर पए त औरत खे सिर्फ़ु उते वायलेंस, उन्हनि सां वायलेंस थो थिए, उनखे घर में मार थी मिले, उनजो इक्वलिटी जो मसइलो आहे, उनजी पढ़ाई जो मसइलो आहे, उन्हनि सां हज़ारे मसइला आहिनि उते। तव्हां उन्हनि जा मसइला त हल कयो पहिरीं। त इहो हिकु वॾी डिबेट आहे, इहो सिस्टम ई असांजो ख़राबु आहे। त उते एजुकेशन उन्हनि खे न आहे, तव्हां पहिरीं उन्हनि लाइ अॻियां वधो न, उन्हनि लाइ औरतुनि लाइ स्कूल त ॿारनि लाइ पहिरीं कयो। त वॾी इहा डिबेट आहे, इहे मसइला न आहिनि हल थियण जहिड़ा। जी, शबीर अहमद अब्बासी। त अॼु तव्हांखे मर्द घणा औरतुनि खां पिया ॿुध, पर जेकॾहिं तव्हांजा मर्दनि सां मसइला आहिनि त तव्हां स्टेज ते अॼु ॿ मर्द आणियो हा त वधीक बहितर हो, त हिते तव्हांखे उहे गाइड कनि। उन्हनि जा मसइला आहिनि त मर्द हिते छो विया आहिनि? मां प्रोटेस्ट थी कयां, ॾिसां थी त भाउ पोयां औरतूं जेके मर्द अचनि बि था, पाण खे सो कॉल लेबरर सॾाए, उहे पंहिंजूं औरतूं घर में लिकाए था वियनि। ॿियनि जी औरतुनि खे तव्हां इरिटेट कयो था, ॿियनि जी औरतुनि खे तव्हां गोश्त वांगुरु सम्झो था। मां सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि ॿुधायां त ही मुंहिंजा फादर आहिनि, मुंहिंजी मदर पोयां वेठी आहे, मां स्टेज ते वेठी आहियां। सो अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का, मक़सदु सिर्फ़ु इहो त मर्द वेठा आहिनि, असांखे ॿुधनि था, एप्रिशिएट कनि था ऐं असांजा मैसेज अॻिते फॉरवर्ड कंदा। दैट्स इट। मैं सिर्फ एक बात बोलूँगी, सिर्फ एक बात मैं बोलूँगी कि फेमिनिज्म औरतों का मसला नहीं है, औरतों की स्ट्रगल है, मर्दों का मसला है। इसलिए आप लोग सारे यहाँ पे आके बैठे कि ये औरतें क्या साजिश कर रही हैं यहाँ पे। और मखलूक का नहीं है, आपकी ही बेटी, आपकी ही बहन, आपकी ही घर में रहने वाली औरत का है। मैं जब भी कहीं बात करती हूँ लोग कहते हैं आप तो मर्दों के ख़िलाफ़ होंगी। मैंने कहा मैं ना अपने बाप के ख़िलाफ़ हूँ ना अपने भाई के ख़िलाफ़ हूँ, तो मैं मर्द के ख़िलाफ़ कैसे हो सकती हूँ? मैं यही बात करती हूँ हमेशा अपनी बात शुरू होने से पहले कि इत्मीनान से सुने, आपकी बेटी, आपकी बहन के बारे में ही हम बात कर रहे हैं, किसी दूसरे प्लेनेट के किसी एलियन के बारे में बात नहीं कर रहे हैं। जॾहिं हैदराबाद में लिटरेचर फेस्टिवल थियो, उते बि मां इहो ॾिठो त जॾहिं फेमिनिज़म जी ॻाल्हि थिए पई त असांजे ऑडियंस में मर्द इलाही हुया, पर जॾहिं बि ॻाल्हि थिए पई त पाण में उहे खिलनि पिया, उन्हनि खे लॻे थो इलाही शिकायतियूं आहिनि, इलाही ग़लति फ़हमियूं आहिनि। त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे जेके बि असांजूं फेमिनिस्ट आहिनि, जेके बि विमेन राइट्स वर्कर्स आहिनि, उहे जेके बि उन्हनि जे दिलि में ग़लति फ़हमियूं आहिनि, जेके सवाल आहिनि, सिर्फ़ु इहो चवणु त असां जेको आहे बराबरी चाहियूं था, इहो काफ़ी न आहे। तव्हांखे हिकिड़ी सीरियस डिबेट जी ज़रूरत आहे त जेके असांजा मर्द भाइर आहिनि, भले उहे कॾहिं कॾहिं मुंहिंजे घर में बि अहिड़ा मर्द आहिनि जेके मूंखे सपोर्ट था करनि, पर कॾहिं कॾहिं उहे अहिड़ी ॻाल्हि बि चई था वञनि जो मां चवां थी त इहे ईअं छो था चवनि। त इहे इलाही सवाल आहिनि जंहिंजा जवाबु ॾियण जी तव्हांखे ज़रूरत आहे। बिल्कुलु, अगरि ॾिठो वञे त इहो हिकिड़ो अहिड़ो वास्ट सब्जेक्ट आहे, उन ते असां हिकिड़े कलाक में पूरी डिबेट असां इन जा महीनो सेशन कमला भसीन जेका आहे असां वठंदी आहे, ऐं ईअं एॾो जल्दी इनखे सम्झणु ऐं सम्झाइणु ॾुखियो आहे। लेकिन असां कोशिशि कई त इंट्रो स्टार्ट में ई असां इहो ॾिनो त छा आहे, ऐं असां सिंपल उनखे इहो चयो त बराबरी मतिलबु बराबरी सां मुराद इहा आहे त तालीम में बराबरी, असांजी सिहत में बराबरी, नौकरियुनि में बराबरी, खाधे में बराबरी, जेको घर में बूटी मिले थी मर्द खे ऐं उनखे हुनजे हिसे में रस अचे थी, इन में बराबरी, उन खां अलावा कुझु न। अर्ज़ु रुगो हीअ आहे त असीं ॿियो कुझु न करियूं, पंहिंजे घरनि में पंहिंजे औलाद खे बराबरि सम्झो।
जेको धी बहे जेको पुट बहे एग्जैक्टली को तीर कोने हणणो को आसमान कोने किराइणो बराबर जी हैसियत में 100% बराबरी जी हैसियत ॾियणी आहे अगरि असां इहो करे वियासूं एतिरो को झेड़ो कोन्हे कुझु कोन्हे का शइ कोन्हे इहो एतिरो करे वियासूं त पोइ पुट खे सम्झाइण धीउ खे सम्झाइण खां बची पवंदासूं हिकिड़ो मसइलो अर्ज़ु रुॻो इहो आहे अगरि इहो असीं करे वियासूं मुंहिंजो इहो रिक्वेस्ट आहे माउ पीअनि खां भाउरनि खां ठीक ओ बिल्कुलु At that उन जो time- सबबु आहे अदी आई एम सॉरी हिकिड़ो अर्ज़ु इहो आहे ॿियो अर्ज़ु इहो आहे त आई एम प्राउड ऑफ यू पीपल आउं पंहिंजी नियाणियुनि ते प्राउड आहियां मुंहिंजी you. धीउ आहे वॾी उन में मूं पहिरें दफ़ा टालपुरनि जे शिजरे में हुनजो नालो लिखायो आहे असीं 4000 साल अॻु मां ॼाया हुआसीं असीं वरी मां ॼाया थी सघूं था ख़ुदा मां जे हिसाब सां पुछा कंदो पीउ जे नाले सां कोन पुछा कंदो यस प्लीज़ Great. अंडरस्टैंड यंग Yes. नौजवाननि खे छोकिरियूं हुजनि छोकिरा हुजनि दे आर ऑल इक्वल इन में असांजो सर्वाइवल आहे Thank you so इहा ई much. धरती है Thank प्लीज you. अंडरस्टैंड जो मेरी बहन ने सवाल किया मैं आपसे कुछ सवाल पूछती हूँ क्विकली जवाब दीजिएगा आप में से कितने मर्द ऐसे हैं जो नहीं चाहते कि आपकी बीवी आपकी बेटी या किसी भी औरत के साथ सेक्सुअल हैरेसमेंट हो कितने लोग चाहते हैं यहाँ पे कि नहीं हो कि नहीं हो सब चाहते हैं लेकिन दूसरों के साथ आप में से कितने लोग मर्द ऐसे हैं जो चाहते हैं कि इस माशरे में किसी औरत का रेप ना हो कितने लोग चाहते हैं कि औरतें भी मर्दों की तरह पढ़ें आगे तो ये फेमिनिज्म है ये फेमिनिज्म है दिस इज द ओनली थिंग वी वांट सरासरी बराबरी असां घुरूं था एतिरी आज़ाद मर्द जेतिरी आज़ाद मर्द जेतिरी